तव्हां ॾिठो ही गवर्नर जेको साबिक़ गवर्नर हो जंहिं सिंध जे वजूद सां मस्करियूं शुरू कयूं गवर्नर हाउस खे 90 ठाहिण जो कोशिशि कई नस्ल परस्ती टेक्नोक्रेट शाइर अदीब वियारे रोज़ उते मस्करियूं पे कयईं पोइ असां सम्झो त हाणे काफ़ी थी वियो इन करे असां ऐलान कयो त बाबा हिन गवर्नर खे हटायो न हटाईंदो त गो गवर्नर गो सां तहरीक शुरू थी वेंदी ऐं उनजो इब्तिदा असां 12 अप्रैल खां करणु वञूं पिया पर पोइ अल्लाह जी महिरबानी आहे हुक्मराननि खे बि वक़्त सिर सम्झ अची वई उन नस्ल परस्त गवर्नर खे हटायूं हाणे नओं हिकिड़ो सियासी कारकुन आयो आहे नवाज़ लीग पंहिंजो गवर्नर खे विहारियो आहे उनखे उमेदु कयूं था त हू माज़ी जे तजुर्बनि खां सिखी पंहिंजो जेको बि आइनी रोल आहे सिंध में उहो हिकिड़ो अदा कंदो ऐं 12 तारीख़ इंशाअल्लाह असां रुॻो गवर्नर खे हटाइण लाइ एहतिजाज त करणु वियासीं पे पर असां मजमूई इहो ॾींहुं रखियो त असां सिंध कराची जे अंदरि मोहतात अंदाज़ो सही आदमशुमारी थिए त 60 खां 65 लख असां सिंधी आहियूं कराची में हाणे असां ॻणिया नथा वञूं असांजी आबादी वोट में ट्रांसलेट कान थी थिए पुराणियूं क़दीमी सीटूं आहिनि बाबा लियारी जूं 2 सीटूं मलीर जूं 2 सीटूं हाणे हेॾां वेस्ट में मंगो पीर ऐं इन पासे गुलस्तान जोर जे पासे हिकिड़ी सीट बसि इन्हनि सीटुनि ते सिंध जो मैंडेटनि महदूद करे छॾियो आहे बाजोड़ वाना वज़ीरिस्तान जो माण्हू अची एमएनए थी वियो सोराब ॻोठ मां कराची जे ॿियनि इलाइक़नि मां कैमाड़ी मां थी वियो पर असां सिंधी माण्हू जेके आहियूं उनजो पार्लियामानी ताक़त कोन्हे सो असांखे इन समूरी सियासी मस्करी ऐं ब्लैकमेलिंग खे ख़तमु करण लाइ मुस्तक़िल कराची खे पंहिंजो मर्कज़ ठाहिणु खपे असां पूरी कोशिशि करियूं पिया त तरक़ी पसंद पार्टी उते पंहिंजो मर्कज़ क़ाइमु करे तरक़ी पसंद हाउस जी शिकिल में सिंधी माण्हुनि जो उते ॾढ बणिजे ऐं इहा शुरूआति 12 अप्रैल खां करणु वञूं पिया मुंहिंजी सॼी सिंध जे माण्हुनि खे अपील आहे पढ़ियल गढ़ियल सोसाइटी खे त 12 अप्रैल ते वधि खां वधि कराची अचो जिना जी मज़ार ते पाकिस्तान पाण ठाहियोसीं जिना उनजो बानीकार आहे मोहम्मद अली जिना क़ाइद अज़म पाकिस्तान ठाहींदड़नि में आहे त उन जे क़बर जे साम्हूं मैदान ते पाण लखे इंसान गॾु थी न रुॻो पाकिस्तान जी हक़ीक़ी जमहूरी निज़ाम जी गुफ़्तगू कंदासीं पर पंहिंजे सिंध जे क़ौमी वजूद ऐं बका जी गुफ़्तगू कंदासीं ऐं कराची में जेको हीअ आहे आप कराची से आए और आप सिंध से आए को सिंधी ॿोली ॻाल्हाए त उनखे मस्करी बनायो वञे सिंधी स्कूल बंदि करे छॾियऊं सिंधी लैंग्वेज टीचर मारे भॼाए छॾियऊं स्कूलनि मां हाणे रुॻो हिकिड़ो नस्ल परस्त टोलो आहे ऐं ॿिया ई अफ़गान जेके आहिनि तालिबान उहे अची विहारे छॾिया अथनि सिंधियुनि जो वजूद जेको आहे उहो उन्हनि खे तकलीफ़ ॾिए थो पर इंशाअल्लाह 12 अप्रैल खां पोइ सॼी सिंध वांगुरु जीअं शिकारपुर ऐं सखर हैदराबाद सिंधियुनि लाइ तीअं सुभाणे कराची सिंध जे लाइ महफ़ूज़ पनाहगाह हूंदी ऐं रहंदी सिंध जे उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको हिंदुस्तान खां आयल माण्हू उनखे लियाकत अली ख़ान वारनि सिंधियुनि में ज़म थियणु न ॾिनो उनखे ख़बर हुई त जे सिंधियुनि में ज़म थींदासीं त पोइ असांजी ब्लैकमेलिंग कोन हलंदी असांजी जेका आहे उहो मैंडेट ख़तमु थी वेंदो उनखे ख़बर हुई त इलेक्शन बि हिते ठाहिणी आहे पार्लियामेंट जी जॻह बि हिते ठाहिणी आहे मैशत ते कब्ज़ो बि हिते आहे छो जो कराची सिंध वाहिद जेको आहे जेको पोर्ट सिटी आहे कराची सिंध जो जेको बैन अवी अर्बन सी जेको कंहिं ज़माने में सिंधी समुंड हो हाणे हिंदी समुंड आहे ऐं अरबी समुंड इन अरबी समुंड जेको आहे जीअं हाणे तव्हां ॾिसो पिया समुंडनि जी जंग जेका केॾी अहम आहे जंग लंघल खे आबनाए हरमज़ हाणे तव्हां सॼी दुनिया ॼाणी वई आहे त आबनाए हरमज़ जी अहमियत कहिड़ी आहे ईरान कीअं हेॾे वॾे देव कामत पंहिंजे दुश्मन खे गोॾनि ते झुकाइण जी कोशिशि पियो करे त हीअ अर्बन सी बि ईअं ई अथव कराची जो लंघ जेको आहे समुंड जो उहो बि सॼी दुनिया जे वणिज वापार जी माना हिकिड़ो की चेक पोस्ट आहे इन करे उन्हनि ज़माननि खां वठी इन शहर ते कब्ज़ो करण लाइ पंहिंजा माण्हू विहारे सिंधियुनि खे सॼे शहर मां नॉकआउट करे ॿाहिरि कढियो हिंदू बिज़नेसमैन हो कढी छॾियऊं कच्छी ऐं ॿिया जेके बिरादरियूं हुयूं कढी छॾियऊं बलोचनि खे महदूद करे लियारी में मंशात हवाले करे उनखे क़ाबू करे छॾियऊं उनजो मक़सदु इहो आहे त जीअं हिन पोर्ट सिटी ते असांजो कब्ज़ो रहे इन करे पोइ रोज़ु मश्करियूं कंदा आहिनि ॿार गटर में किरे चवनि नवां सूबा बनाओ
पाणी नथो अचे नलके में, नवां सूबा बनाओ। पुलिस वारो को मोबाइल फुरे थो वञे, नवां सूबा बनाओ। या वफ़ाक़ को मर्कज़ वफ़ाक़ आकर कब्ज़ा करे। इहे भानत भानत जूं ॻाल्हियूं आहिनि। उन में भाॼाई पहिरीं त पीपल्स पार्टी जी बि आहे त पीपल्स पार्टी हेतिरा साल इक़्तिदार में रही आहे, हर दौर में MQM खे पंहिंजे हिसेदार ठाहियो अथई। पर पीपल्स पार्टी जॾहिं इक़्तिदार में अचे थी त उहो बि कराची में या सिंध जी ॿहिराड़ियुनि में मक़ामी हुकूमतुनि खे बाख़्तियार नथी करे।